अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व ख़ातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लज़ीन यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश वइज़ा मा ग़ज़िबू हुम यग़फ़िरून वल्लज़ीन इस्तजाबू लिरब्बिहिम वअक़ामुस्सलाह वअम्रुहुम शूरा बैनहुम वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून सदक़ल्लाह वसदक़ रसूलुहुन नबियुस्सादिक़ुल अमीन वनहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। पंजवीं सिपारे सूरत शूरा जूं चंद आयत अवांजे साम्हूं तिलावत कयूं वयूं आहिनि। इन्हनि आयतुनि में अल्लाह ताला पंहिंजे उन्हनि नेक बाननि जूं ख़ासि वसफ़ूं बयानु फरमायूं आहिनि जेके दुनिया में भी कामयाब थी विया त आख़िरत में भी कामयाब थी। उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके दुनिया ऐं आख़िरत में कामयाब थी विया। अल्लाह साईं उन्हनि जो मुख़्तसर तारुफ़ इन्हनि आयतुनि में बयानु फरमायो। फरमाई वल्लज़ीन यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश। रब फरमायो कामयाब थी विया मुंहिंजा उहे नेक बाना दुनिया ऐं आख़िरत में जेके बचनि था कबीरनि गुनाहनि खां ऐं बेहयाइनि बुछड़ाइनि। ये कामयाब थी। कबीरा गुनाहनि कड़ा ॿारनि खे त माठ करे पर नंबर ते कबीरो गुनाह अल इशराकु बिल्लाह अल्लाह जी ज़ात सां ॿिए खे शरीक बनाइणु इहो सभ खां वॾे में वॾो कबीरो गुनाह। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यग़फिरु अन युश्रक बिहि व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। फरमाई ज़मीन ऐं आसमान जेतिरा तव्हांजा गुनाह हुजनि मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो बि मां माफ़ न कंदुसि। जियां मुड़स ज़ाल जी हर गलती बर्दाश्त करे वेंदो मानी कच्ची पकी पचाई इहा गलती भी मुड़स बर्दाश्त करे वेंदो। भाजी में लूण मिर्च घट वध विधई इहा गलती भी मुड़स बर्दाश्त करे वेंदो। लटा सही नमूने सां न धोतई
स्त्री सही न कई या गलती भी मुझसे बर्दाश्त करे वींदो। औलाद जी सही नमूने सां तरबियत न कई, घर जी सफ़ाई सुथराई सही न कई। शरीफ मुड़स पंहिंजे ज़ाल जी या गलती भी बर्दाश्त करे वींदो, पर जेकॾहिं ज़ाल मुड़स जे मुहबत में मुड़स जे पीउ सहुरे खे शरीक कयो, मुड़स जे भाउ ॾेर खे शरीक कयो, या एॾी अज़ीम गलती आहे जो गैरतमंद मुड़स कॾहिं बि ज़ाल जी या गलती बर्दाश्त न करे सघंदो। अल्लाह साईं ईअं ई थो फरमाए, इन्नल्लाह ला यग़फिरु अन युश्रक बिहि व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। अल्लाह साईं फरमायो, ज़मीन ऐं आसमान जेतिरियूं तव्हां जूं गलतियूं हुजनि, जबल ऐं पहाड़नि जेतिरा तव्हांजा गुनाह हुजनि, मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो, पर शिरक जो ज़रो बि मां माफ़ न कंदोसां, छो त इहो मुंहिंजे गैरत जो मसलो। इन जे करे अल्लाह से फरमायो, व अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदउ मअल्लाहि अहदा। रब फरमायो, मस्जिदूं मुंहिंजा घर अथव, तंहिंजे करे मुंहिंजे घर में मूंखां सवा कंहिंखे बि सॾु न कजो। मस्जिद मुंहिंजो घर आहे, मुंहिंजे घर में मूंखां सवा कंहिंखों बि का शइ न घुरिजो। बाबा ओताक हुजे मरी जी, बंगलो हुजे मरी साहब जो, महिमान हुजे मरी साहब जो, ऐं उहो मरी साहब जो महिमान मरी साहब जो ओताक में वेही वरी कंहिं शर बलोच खे फ़ोन करे, कंहिं ख़ासि केली या राजपर खे फ़ोन करे त मूंखे मानी तूं खारा, मूंखे चाहे तूं प्यार, ॿुधायो हिन मरी साहब खे कावड़ ईंदी की न ईंदी। अड़े ज़ालिम, ओताक मुंहिंजी, बंगलो मुंहिंजो, तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे ओताक में वेही ॿियनि खे थो मानीअ जो चवीं, ॿियनि खे तूं चांहि जो चवीं। छा मां तुंहिंजी मानीअ जी चांहि में खुटी पियो आहियां छा? निकिरी वञ मुंहिंजे ओताक मां, ॿीहर मुंहिंजे ओताक में न अचिजांइ। हिन मरी साहब खे एॾी गैरत थी अचे जो हिन जे ओताक में महिमान ॿिए खे थो मानीअ जो चवे, ॿिए खे थो चांहि जो चवे। हिन जी गैरत बर्दाश्त नथी करे सघे त अल्लाह त असां सभिनि खां वधीक गैरतमंद आहे, जेको अल्लाह जे घर मस्जिद में वेही करे रब खे सॾु न करे ऐं चवे, या रसूल अल्लाह तूं मदद कर, या अली तूं मुंहिंजी मदद कर, या गौसी आज़म दस्तगीर तोखे मुंहिंजी पारत है, भिट जा भिटाई तूं सगाई कजां। सेवण वारा साईं, मां तुंहिंजो स्वाली, तूं अल्लाह जो स्वाली। पोइ रब खे बि कावड़ ईंदी आहे। रब फरमाईंदो आहे, तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे घर मस्जिद में वेही करे मुंहिंजे नबीअ ने रसूलनि खे थो सॾु करीं, मुंहिंजे वलीअ ने मुंहिंजे दोस्तनि खे थो सॾु करीं। अरे ज़ालिम, छा मां रब खुटी पियो आहियां छा मां रब वटि कमी थी वई आहे छा? निकिरी वञ मुंहिंजे घर मस्जिद मां। मस्जिद पंहिंजी जाते तरफ़ फरमाईंदो, आसमान बि मुंहिंजो आहे, ज़मीन बि मुंहिंजी आहे। उखरुज मिन समाई उखरुज मिन अर्ज़ी, मुंहिंजे आसमान ऐं मुंहिंजे ज़मीन मां निकिरी वञ। तोखे कोई हक़ न आहे जो मुंहिंजे आसमान जे हेठां, मुंहिंजे ज़मीन जे मथां तूं ज़िंदगी गुज़ार। तो जहिड़ो किनो इंसान हिन काइनात में न आहे जो तो मां रब जी गैरत खे चैलेंज ॾिनी आहे। मस्जिद में नमाज पढ़ियमि, आॾो वारी दीवार जेका आहे सॼी दीवार ते नाला लिखियल, या अल्लाह मदद, या रसूल अल्लाह मदद, या अली मदद, या हसन मदद, या हुसैन मदद, या फातिमा मदद, या गौसे आज़म दस्तगीर मदद। घणाई आहे छा ये सभु अल्लाह जा? तव्हां ॿुधायो त छा ये सभु अल्लाह जा? तुझी घरवारी तुझे साम्हूं वेठी हुजे ऐं पंहिंजे घरवारी जे साम्हूं ॿी माईअ खे चई त मूंखे पाणी तूं प्यार,
बी माईअ खे चई त मुंहिंजे लाइ मानी तूं खणी आ, मुंहिंजा लटा तूं खणी आ। ॿुधायो ज़ाल खे का ॾींदी न ॾे, वस हुजेसि त ॾंडो ई हिकिड़ो हणी कंदी। मां हिन घर जी मालिकियाणी आहियां, तोखे हया नथो अचे जे मुंहिंजे साम्हूं ॿियनि खे तो पाणीअ जो चवीं। ज़ाल खे एॾी गैरत थी अचे जो मुड़ुस जे मुहबत में पहाड़ खे बर्दाश्त नथी करे सघे, निरान ऐं ॾेराणी खे बर्दाश्त नथी करे सघे। अल्लाह त सभ खां वधीक गैरतमंद आ। अल्लाह से फरमाए थो फइन्नहु यअलमु सिर्र व अख़फा। तव्हां जेकॾहिं ॿ ॼणा हथो हथ सां मिलाए, मुंडो मुंडे सां मिलाए कंहिं कमरे जी कुंड में कचहरी था कयो, फरमाए थो इहो त मूंखे पतो आ, पर व अख़फा तव्हां जेको दिल में सोचींदा हो उहो बि मूंखे पतो आ। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। मां साज रगुल को भी तव्हांखे वधीक वेझो आहियां। उदऊनी अस्तजिब लकुम। जॾहिं बि मूंखे सॾींदो मां तव्हांखे जी सां जवाबु ॾींदुसि। तोखे हया नथो अचे जो वेझे वारे रब करीम खे छॾे करे परे वारनि खे पिया सॾु कयो। अॼु वाइदो कयो सॾींदासीं अलाह। हिकिड़ा अथव अलाह जा हक़, ॿिया अथव बाननि जा हक़। इहो मसलो सम्झो। नबी से हज़रत माज़ के फरमायो, या माज़ लब्बई जी मुंहिंजा साईं मां घोर वञा। पाण फरमाई तोखे ख़बर आ त अलाह जा बाननि ते घणा हक़। चईं अलाह व रसूल आलम, मूंखे ख़बर न आहे, अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल ॼाणनि। नबी से फरमायो अल्लाह जा बाननि ते ॿ हक़ आहिनि। घणा? पहिरीं नंबर ते अल्ताबुदल्लाह, रब जो हक़ अथव त इबादत अल्लाह जी कयो। नमाज कंहिंजी लाइ? अल्लाह जो नालो ज़ोर सां वठो, सवाब थी। रोज़ो कंहिंजी लाइ? हज कंहिंजे लाइ? ज़कात कंहिंजे लाइ? ख़ैर ख़ैरात कंहिंजे लाइ? नज़र ऐं न्याज़ कंहिंजे लाइ? नज़र माना बास, बास कंहिंजे लाइ? बास भी इबादत। कुरान मजीद में अल्लाह ताला हिकिड़ी माई जे बास के जिक्र कयो। इमरान जी घरवारी बीबी हन्ना, उहा बास थी बास चे थी इन्नी नज़रतु लक, या अल्लाह का माई बास बासी थी नबी जेला, का वली जेला, का इमाम जेला, का शहीद जेला, का भिटाई साहब जेला, का कलंदर साहब जेला। इन्नी नज़रतु लक या अल्लाह मां बास थी बास पर बास तो जेला कंजेला बास बास या अल्लाह मां बास थी बास पर बास तो जेला। अल्लाह ताला के उन्हें माई जी बास एडी बनी वई जो कुरान मजीद में रब बीबी हन्ना जे बास के जिक्र करे। क़यामत ताईं नबी से जे उम्मत के सबक दिनो द बास ही बास जी बीबी हन्ना बास बास। मां तव्हां खां पुछां थो, हज़रत अली साईं अम्मा फातिमा सोनो हसन ऐं हुसैन बीमार थी पिया त उन्हनि बास कंहिंजे लाइ बासी? कंहिं तव्हांखे बास खां रोकियो? ऐं जंहिं महिल हुकुम थी वञे त वरी बास पूरी कयो। बास खे पूरो करणु बि फर्ज़ आहे, वाजिब। हज़रत अली से अम्मा फातिमा बास बासी, या अल्लाह सजा ही बचड़ा जेकर हिन बीमारी मां खुश थी आ त असां तुंहिंजी रज़ा जे लाइ 3 रोज़ा रखंदासीं। जंहिं महिल उहे खुश थी आ त उन बास खे पूरो करण जे लाइ हज़रत अली से भी रोज़ो रखियो, अम्मा फातिमा भी रोज़ो रखियो। 3 रोज़ा रखियो या कोन रखियो? बास कंहिंजे लाइ? बास भी इबादत है। न्याज कंहिंजी लाइ? न्याज भी इबादत है। न्याज माना झुकण, न्याज मंदी, झुकाव। झुकबो कंहिंजी आॾो आहे? इएं चवंदा कयो ही नज़र भी अल्लाह जो त न्याज भी अल्लाह जो। सवाब हुसैन, सवाब हज़रत हुसैन साईं खे मिले। जायज़
तो न्याज इबादत है, इबादत कंहिंजे लाइ थी? न्याज़ नबी भी जायज़ ना है, न्याज़ अबू बकर भी जायज़ ना है, न्याज़ उमर भी जायज़ ना है, न्याज़ उस्मान भी जायज़ ना है, न्याज़ अली भी जायज़ ना है, इन नमूने से न्याज़ हुसैन भी जायज़ ना है। न्याज उन ज़ात जो कबो जेका बेन्याज़ा, कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। वा रब जी ज़ात जेका बेन्याज़ा, अजो वाइदो कयो त न्याज उन ज़ात जो कबो जेका बेन्याज़ जाए असा न्याज जा मुनकर थोड़े पर न्याज का जो करे असा सबील जा भी मुनकर ना आयो अता ता जो दई सबील जा मुनकर सबील भी जायज है। ता फी सबीलिल्लाह पानी प्यारो मेरा हावे रोड ते गर्मी जी मौसम है टप रखी जजो थदे पानी जा जेको भी अचे उनके पानी प्यारो बाबा ही पानी फी सबीलिल्लाह सवाब शुहदा करबला के सवाब हजरत हुसैन सही के जायज है। मुझो मदरसो आहे खंडू ते रोड ते उते मां सबील हणी छॾी आहे फी सबीलिल्लाह बोर्ड ते लिखियल पानी फी सबीलिल्लाह सवाब सब शहीद शुहदा करबला जायज है। बाकी ही अकड़ी सबील है जो ते नफरत अंगेज बैनर तवा लगायो वरी इको रखी ते मर्सिया दोईरा नफरत अंगेज जाकिरन जो तकरीम हलायो या सबील है या अजाब है। ड्रम में पानी थदो पानी गरीबल मिस्कीनन के प्यारो बस नफरतन बैनरन जी कड़ी जरूरत है या उते डिको इको हलाइण जी 10 ॾींहं रुगो छो सजो साल सबील हलायो सवाब शुहदा करबला के। हाणे 11 जो महीनो चवंदा रबी सानी 11 जो महीनो 11 जो महीनो कीअं थो 11 ठीक है सजो महीनो तव्हां खीर प्यारियो मुला के सजो महीनो हजरत महबूबे सुबानी जी भी 11 कयो बिटाई साहब जी भी 11 कयो कलंदर साईं जी भी 11 कयो सच्चल साईं जी भी 11 कयो गाजी अब्दुल्ला शाह जी भी 11 कयो गाजी अब्दुल्ला असाब भी उन जी भी 11 कयो 4,500 दरगाहूं पाकिस्तान में सजो साल तवा 11 कयो त सवाब असांजे बुजुर्गन के मिले क मनो कया जो फी सबीलिल्लाह सा खीर प्यारे था सवाब बुजुर्गन के मिले। शाह नबी से ऐसा के खैरात कान सिखारिया जब खैरात किए कभी या तो चौथा सा लावारिसो असा निधन काऊं बाबा हिंदू भील कोली मेघवाड़ा मारे चा उहे तो बेचारा निधन काऊं उन्होंने वट न अल्लाह न अल्लाह जो रसूल न कुरान न मोहम्मद मुस्तफ़ा जो फरमान उन्हनि जी मर्ज़ी आहे जीअं वणनि थिए पिया कनि टीजा कनि जुमाणा कनि 10 कनि 12 कनि 40 कनि उन्हनि जी मर्ज़ी आहे। तव्हां ईअं असां त धणका आहियूं असांजो त अॻुवान असांजो त रहबर मोहम्मद मुस्तफ़ा आहे उन त असांखे खैरात जो तरीक़ो ॾंदड़ ॾियण जो तरीक़ो नबी से सम्झायो या न गिराट ॾंदड़ हुजे ॾंदड़ कीअं ॾिजे कीअं झलजे ॾंदड़ बैतुल खला में वञण जो तरीक़ो अल्लाह जे नबी असांखे सेखारियो आहे त कज़ा हाज जे लाइ तव्हां बैतुल खला में वञो था त कीअं वञो उते वेहण जो तरीक़ो भी अल्लाह जे नबी सेखारियो आहे त पंहिंजी कज़ा पूरी करण जे लाइ जंहिं तव्हां वेहो था वेहण जो भी तरीक़ो नबी से सेखारियो आहे ऐं नबी से खैरात जो तरीक़ो असांखे न सेखारियो आहे त खैरात कीअं कबी आहे। जिथे किथे कुरान मजीद में ही लिखो पियो अनफिकू फी सबीलिल्लाह यसलून माज़ा युनफिकून कुल मा अनफक्तुम मिन खैरिन फलिल वालिदैन वल अक़रबीन वल यतामा वल मसाकीन वब्न सबील व फी सबीलिल्लाह जिथे किथे फी सबीलिल्लाह लिखो पियो आहे कुरान में
मुझा महबूब तोखो पुछा था कंदा सा छा खर्च कयो रब फरमायो पहले नंबर ते पंजे पी मां ते खर्च कयो पी मां जी खिदमत कयो लटा कपड़ा वठी जो दवा दरमल हदिया तोहफा जो पी मां जी जेतरी खिदमत कयो अल्लाह जे रस्ते में यो सवाब है जेरे पी के जालिम मानी कोन था कन मरण का बाद मुल्लन के 7 ताम अदा करा ये जेकर 7 ताम जेरे पंहिंजे पी मां के खारायो आ तो उन में वडो सवाब हुयो या कोन जेरे पी मां के सलाम ही न हाला वाली वठण न वेचारा निहारन था पिया त पुट कॾमल थो ऐं मरण खां बाद 7 ताम 7 जुमाणा ये केॾो तव्हां आंदा पर जो असां मुसलमान वटि जुमाणो एॾो ज़रूरी आहे जो निमाज़ बि ज़रूरी न आहे निमाज़ भली न पढ़ो पर जुमाणो बाबे जो ज़रूर कजो कुरान सॼी ज़िंदगी न पढ़जो बाक़ी ॿारहो बाबे जो ज़रूर कजो रमज़ान अचे त रोज़ा बि न रखिजो बाक़ी चालीहो ज़रूर कजो व्याज ते पटीदर में वाणे खां कर्ज़ खणी करे चालीहो कयो वरी उनखे पैसा बि न ॾिजो बाबे जो चालीहो पैसा भी खाई वजो उन्होंने इसे सवाब क्या पहुंचाए वडन सवाब था पहुंचायो या पिटरायो था खैरात जो कोई वक्त मुकर्रर कोने को डी होजे रात होजे जुम्मो होजे खमीस होजे अंगारो होजे अरबा होजे सूमर होजे आचर होजे छंछर होजे महीनो जेको होजे मुहर्रम होजे सफर होजे रबी अव्वल हुजे रबी सानी हुजे जॾहिं बि रब तव्हां खे ताक़त ॾे ज़रूरी न आहे त 7 ताम हुजनि ज़रूरी न आहे त मुल्हनि खे तव्हां खारायो पाण पंहिंजे घर में वेठो ई मानी थो खाई रब खां दुआ घुर या अल्लाह ही मूंखे अबे अम्मा जी दुआ आहे जो मूंखे मानी जो गिरह नसीब थियो आहे हिन जो सवाब मुंहिंजे अबे अम्मा खे पहुचा ख़ुदा जी ज़ात जो कसम खाइण वारो बि तूं आहे मानी भी तुझी आ तो मानी खाई करे दुआ घुरी अल्लाह ताला इहो भी सवाब तोहफे जी सूरत में अबे अम्मा वटि पहुचे बाक़ी रस्म छॾे जो रवाज छॾे जो ई 3 ॾींहं ते जेको टीजो कंदा हो इहो लाज़िम आहे ठीकु आहे अचनि था माण्हू रस्म आहे रवाज आहे रस्म खे रस्म सम्झो रवाज खे रवाज सम्झो रस्म खे दीन न सम्झो त इहो दीन आहे ये खमीस जे ॾींहुं जेको 7 जुमाणा था कयो मुल्हनि खे 7 ताम था खारायो इहा रस्म आहे या दीन न आहे मथां तव्हां सम्झो त सवाब मिलंदो सवाब कोन्हे बसि हिकिड़ी रस्म आहे वॾनि जी रवाज आहे जीअं मौली ईसा चवंदो आहे हर शइ किराए ते आहे लाउड भी किराए ते देगियूं भी किराए जूं प्लेटूं भी किराए जूं डूंगा भी किराए जा कनातूं भी किराए जूं कालीन भी किराए जा कुर्सी ऐं टेबल भी किराए जी हाणे मुल्ला भी किराए जे लाइ मिलनि पिया पटीदन में तव्हां वेंदो उते वेठा आहिनि ख़तमनि जे लाइ बाबा तव्हांखे घणे जो ख़तमो खपे 20,000 जो ख़तमो खपे 15,000 जो 10,000 जो 5,000 जो 1,000 जो 500 जो पछाड़ीअ में 100 रुपए जो भी ख़तमो आहे कराची हैदराबाद में मार्केट लगा पिया ख़तमनि जे लाइ कोई ख़ासि मुल्ला वेठा आहिनि बसि तो हुनन के का जरूरत थोड़ी है तो अबे अम्मा की का बख्शिश थी मिले लोकल ॼऊं ओ एक मौलवी साहब जो का वडेरे वट मदरसे जे चंदे जे ला ओ उन 100-200 रुपया दिना सो मौलवी साहब चयो सही खैरात में लिखा सदकात में ज़कात में फितरे में या उशर में ची बस लोकल ॼऊं वडेरे जो लोकल ॼऊं लिखी छॾ बस न खैरात है न ज़कात है न फितरा बस लोक जे लॼो ॼां थो सो मुसलमान बि 30 40 12 10 था करे लोक जे लॼ त सुभाणे छा चवंदा त पिणस मरी वञनि त न ख़तमो न दुरूद खाए सो बाबा ईअं न कयो अबे अम्मा जे ईसा अलैहिस्सलाम जे लाइ मस्जिद ठहिरायो तुझे बाबे जी कोशिश हुई तो मैं मस्जिद ठहराया
बाबे जी ने उम्मीद के पूरो करे तो मस्जिद ठहरा जेसते ने मस्जिद में नमाजी नमाज पिया पढ़ंदा बाबे के सवाब पियो मिलंदो। अबे अम्मा जी ईसाले सवाब जिला तू 7 जुमा ना तो करी इनको भलो थे तो हिकड़ी अटे जी बोरी कर गरीब मिस्कीन जे घर पहुंचा महीनो गरीब अटो खाई दो महीनो तुझे अबे अम्मा जे कब्र ते अल्लाह जी रहमत पई वसंदी। अबे अम्मा जे ईसाले सवाब जेला तू 40 ते 100 ते क्यों तो लाई इनको भलो थे तो अबे अम्मा जे ईसाले सवाब जेला का गरीब मिस्कीन के लटन जो वगो वठी दे 6 महीना उन जे बदन ते लटन जो वगो पातो पियो हूंदो 6 महीना अबे अम्मा जे कब्र ते अल्लाह जी रहमत पई वसंदी। खैरात कयो तो वरी हीअं कयो जीअं असांजे दोस्तनि मरन कई आहे खैरात। बाबा जी खैरात आहे नी फी सबिल्लाह खैरात है सवाब वडन के पहुंचाऊं था पाण भी खाऊं था ता के भी खारायूं ही का मुकरो त काने का फलाने दिए बस जडे भी आलमन तारीख ॾिनी असां खैरात कंदा न ॾींहुं मुकरो आहे न महीनो मुकरो आहे न वक़्तु मुकरो आहे जडे भी रब तव्हां खे ॾे खैरात ॾे को वक़्तु मुकरो। मसला समझ में अची आहे नी एकड़ो मसलो समझो 1000 रकात नफिल जो सवाब हदीस में चे तो एकड़ो मसलो तवा समझो 1000 रकात नफिल जो सवाब 10 मसला तवा समझा 10,000 रकात नफिल जो सवाब। अज जेकर असां आलमन जी जुबान में 10 मसला समझासी 10,000 रकातुन जो सवाब मिलंदो। एडो सवाब तो मिले जलसे में सजे साल में 10,000 रकात नफिल पढ़ंदो माना एडो तो फायदो है नहीं जलसन में। तो बहरहाल पहले नंबर ते रब जो हक अथव अंता बुदल्लाह इबादत अल्लाह जी कयो नमाज कंहिंजे लाइ रोज़ो कंहिंजे लाइ हज कंहिंजे लाइ ज़कात कंहिंजे लाइ खैर खैरात कंहिंजे लाइ नज़र न्याज़ कंहिंजे लाइ बास कंजिला पर नंबर ते रब जो हक अथव ते इबादत अल्लाह जी कयो। बे नंबर ते मुझे नबी फरमायो वला तुशरिक बिही शैया रब जी ज़ात सां कंहिंखे भाईवार न कजो। हाणे मां तव्हां खां पुछां थो मदद करण वारो केरु आहे। इज़ा जा नसरुल्लाहि वल फतह कुरान तो फमा जना अल्लाह जी मदद ईंदी। नसरुल्लाह माना कंहिंजी मदद अल्लाह जी मदद ऐं फतह इन नबी साईं जी मदद अली साईं जी मदद दस्तगीर साईं जी मदद कंहिंजी मदद अल्लाह जा नबी ऐं रसूल भी चवनि था मता नसरुल्लाह अल्लाह जी मदद कॾहिं ईंदी जॾहिं उन्हनि सां ज़ुल्म थियो तो छा पिया चवनि मता नसरुल्लाह अल्लाह जी मदद कीअं ईंदी नबी पिया चवनि। ऐं कुरान मजीद जे सूरत फातिहा में भी रोजानो मुसलमान हर रकात में अलहम तो पढ़े रब सां वाइदो तो करे इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन या अल्लाह सां तुंहिंजी ई इबादत कयूं था ऐं तोखां ई मदद घुरूं। मदद करण वारो केरु आहे। आगे जेकर को मुसलमान चए तो या रसूल अल्लाह मदद या अली मदद या गौसी आजम दस्तगीर मदद इहो शिरक आहे। कुरान तो फरमा मदद कंहिंखां घुरबी वला तुशरिक बिही शैया रब जी ज़ात सां कंहिंखे भाईवार न कजां। मां तव्हां खां पुछां थो पुट केरु ॾींदो लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़ रब फरमाए तो आसमाननि जो मालिक मां ज़मीन जो मालिक मां यख़्लुक़ु मा यशा रब जी मर्ज़ी आहे जेकी वणेसि पैदा करे यहबु लिमन यशाउ इनासा रब जी मर्ज़ी आहे जंहिंखे न्याणियूं न्याणियूं ॾे वयहबु लिमन यशाउ ज़ुकूर रब जी मर्ज़ी आहे जंहिंखे पुट ई पुट ॾे
औ युज़व्विजुहुम ज़ुक्राना व इनासा। रब जी मर्ज़ी आहे जंहिंखे पुट ऐं नियाणियूं ॿई ॾेई छॾे। व यजअलु मन यशाउ अक़ीमा। रब जी मर्ज़ी आहे जंहिंखे पुटनि ऐं नियाणियुनि ॿिन्हिनि खां सिकाए छॾे, माईअ खे संड करे छॾे। इहो कमु रब जो आहे, ॿिए कंहिंजो ई न आहे। पुट केरु ॾींदो आहे? हाणे जेकर मुस्लमान चए थो त नबी साईं बि पुट ॾींदो आहे, अली साईं बि पुट ॾींदो आहे, हुसैन साईं बि राहिब खे 7 पुट ॾिना, दस्तगीर साईं बि पुट ॾींदो आहे, इब्राहिम शाह नरू बि पुट ॾींदो आहे, जाम साहब बि पुट ॾींदो आहे, भिटाई साहब बि पुट ॾींदो आहे, कलंदर साईं बि पुट ॾींदो आहे। इहो शिरक अथव। अल्लाह जे नबी फरमायो भला तुशरिक बि शैया। रब जो ॿियो हक़ अथव त रब जी ज़ात सां कंहिंखे भाईवार न कजां। मुश्किल कुशा केरु आहे? वइन यमसस्कल्लाहु बिज़ुर्रिन फला काशिफ लहू इल्ला हू। रब तो फरमा जेकर मां कंहिंखे तकलीफ़ पहुचायां, कंहिंखे ताक़त न आहे जो हुन जे तकलीफ़ खे केरु हल करे। मुश्किल कुशा अल्लाह हुआ। मुश्किल कुशा केरु आहे? अल्लाह हुआ। हाणे जेकर को मुसलमान चए थो नबी भी मुश्किल कुशा, अली साईं भी मुश्किल कुशा, पीर साईं भी मुश्किल कुशा, इहो शिरक अथव। वला तुशरिक बिही शैया। रब तो चवे त मूंसां कंहिंखे भाईवार न बणाजां। समझ में अची वियो? हिकिड़ा कम अथव अल्लाह जा, ॿिया कम न बाननि। अल्लाह जा कम अल्लाह खां घुरो, बाननि जा कम बाननि खां घुरो। बस मां तव्हांखां पुछां थो, बिज छटण कंहिंजो कम? बाने जो, आर्य जो। हर कान कंहिंजो कम आहे, कीन ॾियणु कंहिंजो कम आहे, लाबारो करणु कंहिंजो कम आहे, चूंडो करणु कंहिंजो कम आहे, कमंद जी कटाई करणु कंहिंजो कम आहे। यो बाने जो कम आहे। बाने जो कम भली बाने खां घुरो। सौट मासा त मारो पुफाट खां मदद वठबी। बाबा मां वञा थो, ही मुंहिंजो ज़मीन जो ॿारो आहे, कणिक जो बिज छटे छॾिजां, या मदद वठबी आहे की न? ही ॿ ॿार हर काए छॾिजां, या मदद वठबी आहे? सौट मासा त मां वञा थो, पाणीअ जो वारो आहे, रात मुंड ते वंजा समाव ते आवांदा सही कजां, मुंहिंजो पाणीअ जो वारो आहे, यार पार पार थई, या मदद वठबी आहे? सौट मासा त मारो टपाट पीरन फकीरन को या मदद वठबी आहे। बाकी ने बिज के जमीन मां बाहर कढण कंहिंजो कम आहे। इहो बाने जो कम आहे। का सौट मासा त मारो टपाट जो, का पीर फकीर जो। हाणे जरमल जमीन में बिज छटे अची, हर काए मथो सार ॾेई अची, हाणे मस्जिद जे कुंड में वेही रब खे सॾड़ा कर, या अल्लाह मां तुंहिंजे आसरे ते ज़मीन में बिज छटे आयो आहियां। ही कांव कबिरियूं झिरकियूं गेरा भी घुमन पया, किवलियूं माकोड़ा भी घुमन पया। जमीन में अजीब किस्म जा जीत जरासीम, अजीब किस्म जूं बीमारियूं। या अल्लाह इन्हें नफीस ऐं कमज़ोर बिज खे सख्त ज़मीन मां ॿाहिर कढी मूंखे रोज़ी पहुचायो। तुंहिंजो कम आहे, तोखे पार या तो ई दे आहे। इते त कंहिं बुज़ुर्ग खे न सॾु कबो त हाणे तूं मदद कर, ज़मीन मां बिज निकिरे। सौट मासा को मदद वठबी दे। सुम्म शक़क़नल अर्ज़ शक़्क़ा फ़अंबतना फ़ीहा हब्बा व इनबा व क़ज़बा व ज़ैतूना व नख़ला। अल्लाह से फरमाया ज़मीन एडी खतरनाक आहे, इन ज़मीन में लोह के विझंदो, लोह के खाई छॾींदी, काठ के विझंदो, काठ मिट्टी थी वेंदो, माण्हू पूरींदो, माण्हू मिट्टी थी वेंदो। पर तव्हां कणिक जो बिज, सारनि जो बिज, लूसण जो बिज, सरें जो बिज, तूरनि जो बिज, भींडियुनि जो बिज ज़मीन में खाए आया हो। अल्लाह से फरमाओ ज़मीन ख़बरदार, तू लोह त खाई सघीं थी,
काठ के तो मिट्टी करे सघी थी, माण्हूअ खे तो मिट्टी करे छॾींदी, पर ख़बरदार मुंहिंजे बाने जे बिज के मतां तो खाधो आहे। सुम शक़क़नल अर्ज़ शक़्क़ा, इन नफ़ीस ऐं कमज़ोर बिज के सख़्त ज़मीन मां ॿाहिरि कढी तव्हांखे रोज़ी पहुचाइण मुंहिंजो कम ॿिए कंहिंजो ई न। अल्लाह जा कम आहिनि, पुट ॼण अल्लाह जो कम, इन बाने जो कम आहे। जेकर हुजे केर तो ॿुधायो। मौलाना सुल्तान अहमद जतोई रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो, दरवाज़ो सॼो ठाहिण ॾुखियो आहे। वण खे कपिजे, वरी मशीन ते वञे, ताक चीराइजनि, वरी वाहुलो हुजे, रंदो हुजे, कोका हुजनि, तॾहिं वञी दर ठहंदो। माना नए सिर दर ठाहिण ॾुखियो आहे न, पर जेकॾहिं दर भॼी पवे, जीर अची वञे दर खे, त उनखे चतियूं हणी रंदो हणी करे नओं करणु इहो सवलो आहे की न? भला ॿुधायो, दुनिया में को सिंध में को अहिड़ो बुज़ुर्ग, को अहिड़ो पीर फ़कीर, को वली, ही जेके असांजा कुराड़ा वेठा आहिनि, शरबलो चई मरी, जंहिंजा ॾंद भॼी पिया, मुंहं में गुंज, गोॾनि में सूर, चेल में सूर, अहिड़ो को पीर फ़कीर हुजे, का दरगाह हुजे, त हिननि कुराड़नि खे दरगाह ते वठी चतियूं हणाए, कुझु रंदो हणाए, जवान करे अचो। हणायूं हिननि खे रंदो, वावड़ो हणाए, चतियूं हणाए, हिन खे जवान कजे, अहिड़ी का दरगाह आहे? अरे बाबा, को बुज़ुर्ग कुराड़े के जवान नथो करे सके त नए सिर सॼो ठाहिणो त ॾुखियो आहे। इहो केरु ठाहींदो आहे? सुम्म ख़लक़ना नुतफ़त अलक़ा, अल्लाह से फरमाए, पाणीअ जे गलीज़ कतरे खे रत जो दिगो मां बनायुमि। फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़ा, वरी रत जे दिग के गोश्त जो लोथड़ो कयोसीं। फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामा, वरी नंढड़ो गोश्त आंगुर खां भी नंढड़ो हुयो। अल्लाह से फरमाया, वरी हिन में हॾनि जो पिंजरो भी असां तैयार कयोसीं। फ़कसौनल इज़ाम लहमा, वरी हिननि हॾनि जे मथां गोश्त खे चाढ़ियोसीं। सुम्मा अंशअनाहु ख़ल्क़न आख़र, इहो नंढड़ो इंसान हो अम्मा जे रेम में। अल्लाह से फरमाया, वरी हिन हॾनि जे पिंजरे में, गोश्त जे लोथड़े में, अलम नजअल लहू ऐनैन, करमल तुंहिंजूं अखियूं पिया ठाहियूं, वलिसानन व शफ़तैन, करमल तुंहिंजा चपड़ाई ज़ुबान पिया ठाहियूं। हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा, रब फरमा तुंहिंजे पीउ खे भी पतो कोन हुयो, तुंहिंजो बाबो भी करमल पटीदन, करमल बिरया, करमल नवाब शाह, करमल सखर, अम्मा भी करमल थाम पई मले, करमल लटड़ा पई धोए, करमल मानी पई बचाए। तव्हांजे मायरुनि जे रेमन में फी ज़ुलुमातिन सलास, टिन टिन ऊंदाहिनि जे अंदरि, अम्मा जे रेम जी ऊंदाही, पेट जी ऊंदाही, रात जी ऊंदाही। अल्लाह से फरमाइनि, टिन ऊंदाहिनि में तव्हांजूं सुहिणियूं सुहिणियूं तस्वीरूं मां रब पियो ठाहे। ये कम अल्लाह जा, ये अल्लाह को पाणीअ जो वारो वराइण बाने जो कम। पर जेकर पानी खत्म थी वञे, न बारिश पई वसे, न दरिया में पानी, न वाह में पानी, पानी सुकी वञे, हाणे आसमान खां मींहुं वसाइण कंहिंजो कम आहे? इहो आहे का सौट मासा त मारोट फाट जो कम आहे? मींहुं वसाइण कंहिं पीर फ़कीर जो? इहो अल्लाह जो कम आहे। अमन खलक समावाति वल अर्ज़, रब तू फरमा आसमान के मां पैदा कयो, जमीन के मां पैदा कयो। वअंज़ल लकुम मिनस समाई माआ, ये आसमान मां जनवरी फरवरी मार्च में बर्फ पई पवे, वरी जून जुलाई में बारिश में, गर्मी में वह बर्फ गिरे थी, वरी वो पानी लोगाटन में, लोगाटन में दरियाल में, दरियाल मां वाहन में, वाहन मां शाखुन में, शाखुन मां कड़ियल में, तव्हां वटि पाणी पहुचाइण वारो मां आहियां, ॿियो कोई कोन अथव। पाणी ख़त्म थी वञे त हाणे कंहिंखां दुआ घुरबी? इहे आहिनि बाने जा हक़, अलाह जा बाने ते हक़।
नबी से फरमायो माज तो के खबर है अल्लाह ते वरी बानन जा कड़ा कर जैसे अल्लाह व रसूल अल्लाह मुखे खबर ना है नबी से फरमायो अल्लाह ते भी बानन जा बहक घणा परे नंबर ते फरमाए तो जेको बानो मुजी इबादत कंदो मूसा के भाईवाग न बनाइंदो इन बाने जो परे नंबर ते हक रब ते हुआ रफमा तो माइन के रोजी इज्जत वारी दीदो सा रोजी इज्जत वारी मिलंदस बाबा मजदूरी करो ऐब नाए तगारी खड़न को ऐब आजा हार पो करण को ऐब आजा पिन्नन ऐब पंहिंजे लाइ पिनो यो ऐब त बकरियूं चारो ऐब आजा माल चारो ऐब आजा रब फरमाए तो नमाज पढ़ो बंदगी अल्लाह जी कयो रब जी जात सा के भाई वाग न बनायो अल्लाह से फरमायो भली मजदूर हो जो धनार हो जो तगारी खणो जरदारी नवाज शरीफ के अड़ी इज्जत वारी रोजी न दींदुसि जेतिरो तव्हां गरीबन मिस्कीनन के मां इज्जत वारी रोजी नमाज पढ़ो या टूटी फूटी नमाज पढ़ो नमाज के छड़ियो या भगल टुटल नमाज कम दी बाबा हज भी ठीक हो जमींदारन ते ज़कात भी जमींदारन ते रमजान वो भी खुश हो जो सेहतमंद हो जो तो पो रोजा रखो सफर में आयो बीमार आयो तो पोखनी कज़ा कजो सफ़ा कुराड़ा थी आओ नथा रखी सको तो फिदियो ॾेई छॾियो नमाज तो सभिनी ते आहे अमीर हुजे गरीब हुजे नंढो हुजे वॾो हुजे तंदुरुस्त हुजे बीमार हुजे सफर में हुजो हज़र में हुजो नमाज तो सभिनी ते आहे नमाज पढ़ो या भगल टुटल नमाज कम जी अथव खीसे में पैसा न हुजन दुकान ते वेंदो काशे मिलंदी पर 10 रुपया खीसे में हूंदा भली पुराणो नोट छो न हुजे टेप सोल्यूशन लगल हुजे गिरल हुजे रुगो मोहम्मद अली जना जी टोपी बचल हुजे इंशाअल्लाह दुकान ते वेंदो कान काशे मिली वेंदी रेवड़ियूं मिली वेंदियूं खट मिठा मिली वेंदव पर पैसा न हूंदव का शइ न मिलंदव खुदा जी ज़ात जो कसम अकीदो ईमान सही हुजे कंहिंजो हक़ असांजे मथां न हुजे या टूटी फूटी भगल टुटल नमाज असांजे अमालनामे में हूंदी इंशाअल्लाह रब जो दीदार भी थी वेंदो मोहम्मद मुस्तफ़ा जी शफ़ाअत भी नसीब थी वेंदव जन्नत भी मिली वेंदव अमालनामे में नमाज न हुई त का शइ कान कारान जे के दिन जलसे में वायदो कन त 5 वक्त नमाज पढ़ो ये शाह साहब फरमायो महकुम थी मस्जिद जो जन दाइम झलो दर उन जी अब्दुल लतीफ चए पुश्ती पैगंबर बेटा साहब फरमा तो रब जे दर ते किरी पो इन दर खां सवा ॿियो कोई दर कोन अथव माण्हुनि जे दर ते वेंदो माण्हू नाराज़ थींदव रब जे दर ते न ईंदो त रब नाराज़ थींदव माण्हुनि खां बार बार घुरंदो त माण्हू मोचड़ा हणंदव पर रब फरमाए थो बार बार मूंखां घुरंदो त मां रब खे ख़ुशी थींदी आहे माण्हुनि खां थोरी शइ घुरंदो त नाराज़ थींदव बाबा मां हिते कंहिं वॾेरे खे चवां त मुंहिंजी जुती छिड़ी पई आहे 5 रुपया ॾे का वड़ींदसि की न चवंदो मूंखों साईं जुती जी कही था घुरो मूंखों का मोटरसाइकिल जी चाबी घुरो आहे 50,000 जो चेक वठो आहे का नौकरी वठो आहे वडेरे खां सरदार खां पीर खां थोरी शइ घुरंदो त नाराज़ थींदो पर रब जो शान इहो आहे हदीस में अचे थो जॾहिं बाने जी जुतीअ जी कई छिॼी पवंदी आहे ऐं रब खां दुआ घुरंदो आहे या अल्लाह ये 4 आना 8 आना तूं मूंखे ॾे त मां इहा जुतीअ जी कई ॻंढरायां अल्लाह ताला खे एॾी ख़ुशी थींदी आहे रब फ़रिश्तनि खे फरमाईंदो आहे मुंहिंजो दोस्त ॾिसणो हुजेव त हिन मुंहिंजे यार खे ॾिसो जो जुतीअ जी कई छिड़ी थी बेस्तो आ भी मुखों दो घुरे बाबा मजदूर कम चोर न हुजे नमाज पढ़े कम जो सच्चो हुजे मां तव्हां खां पुछां तो अड़े सच्चे मजदूर के नेक के तव्हां ॻोल्हींदा हो कि न
मिस्त्री भी चवंदुसि पुट गारो ठा, मालिक भी चवंदो पुट सिरूं खणी आ। पर जेको मजदूर निमाज़ भी न पढ़े, सॼो ॾींहुं कन ते मोबाइल, रुगो राग पियो ॿुधे, सीमेंट जी बोरी खणे त चवे दस्तगीर काथे ई मुंहिंजे मुंहं ते दांगी मल त इहा बोरी खणा। पोइ इहो मज़दूर त दुनिया में बि ज़लील थींदो, आख़िरत में बि ज़लील। ऐं मां तव्हां खां पुछां थो, हज़रत महबूब सुभानी इन जे मुंहं ते दांगी मलींदो या न? अरे ज़ालिम, मां सॼी ज़िंदगी मुरीदनि खे चयो त मदद रब खां घुरो, ऐं तूं बोरी थो खणी त मूंखे थो सॾु करे, अलाह खे नथो सॾु। ॿुधायो महबूब सुभानी दांगी मलींदुसि मुंहं ते या न? जंहिं बस खे धिको था ॾियो त उते बि चओ त अली काथे ई मुंहिंजे मुंहं ते तो मल त बस हले। हिते बि रब खां मदद नथा वठो त या अलाह तूं मदद कर। ऐं हज़रत अली से तो मलींदव क़यामत जे ॾींहुं। हज़रत अली से फरमायो त मां हर वक़्त में मदद रब खां घुरी आहे, ऐं तव्हां बस खे धिको पिया ॾियो त मूंखे पिया सॾु कयो। हज़रत हुसैन से करबे बला जी सरज़मीन ते सजदे में पंहिंजो सिर रखी करे कंहिंखे सॾु कयो, सुभान रब्बियल अज़ीम, सुभान रब्बियल आला। या अल्लाह तुंहिंजी ज़ात पाक आहे, मुंहिंजी मदद करण वारो तूं। फरमाए थो जेको बानो मुंहिंजी बंदगी कंदो, मूंसां कंहिंखे भाईवार न बनाईंदो, पहिरें नंबर ते हिन जो हक़ रब ते आहे। फरमाए थो मां रोज़ी इज़त वारी ॾींदोसांसि, भली मज़दूरी करे, तगारे खणे, हार पो खणे, बकरियूं चारे, माल चारे। अल्लाह से फरमायो दुनिया में ज़रदारी नवाज़ शरीफ जी एतिरी इज़त न थींदी जेतिरी न ग़रीब मिस्कीन जी इज़त थींदी। ॿियो फरमाए थो जेको बानो मुंहिंजी बंदगी कंदो, मूंसां कंहिंखे भाईवार न बनाईंदो, अल्लाह साईं फरमाए थो मरण खां बाद मूं ते हक़ आहे त मां पंहिंजे हिन बाने खे जन्नत ॾियां। बाक़ी खपेव छा बाबा, बाक़ी खपे छा? दुनिया में रोज़ी इज़त वारी मिले, मरण खां पोइ जन्नत मिले, या क़ब्र जेका मिटीअ जो ढेर आहे हिते अंदरि वेंदासीं त नज़र खुटी वेंदी, क़ब्र जी कुशादगी न खुटंदी। नमाज़ पढ़ो, रब जी ज़ात सां कंहिंखे भाईवार न बणायो, कंहिंजो हक़ न खाओ, कस खाओ कसर न खाओ। पोइ इंशाअल्लाह इहा क़ब्र बज़ार मिटीअ जो ढेर आहे, हेठि जन्नत जे बाग़र मां हिकिड़ो बाग़। आलमनि जी इज़त कयो, उलमा के ॻाल्हायो, उलमा के गारियूं न ॾियो। हाणे मां तव्हां खां पुछां थो, नबी साईं त विया हले, 1450 साल थी विया, साईं जन दुनिया जो जान छॾे विया। हाणे क़यामत ताईं को नबी न ईंदो, जेको ईंदो उहो दज्जाल आहे, कज़ाब आहे, कूड़ो आहे, काफ़िर आहे, वाजिबुल क़त्ल। सहाबा भी विया, अहल बैत भी विया, ताबईन तबा ताबईन भी विया, बुजुर्ग भी सब विया हलिया। हाणे दीन केरु सम्झाए? तव्हां ॿुधायो, हाणे ही नमाज़ केरु सम्झाईंदा? रोज़ा, हज जा मसला, ज़कात जा मसला, ख़ैरात जा मसला, निकाह जा मसला, तलाक जा मसला, ही क़ब्र में पूरण जो तरीक़ो, गुस्ल ॾियण जो तरीक़ो, कफ़न ॾियण जो तरीक़ो, इहे मसला सम्झाईंदो केरु? आलिम। हाणे आलिमनि खे जो असां गारियूं ॾियूं, आलिमनि जो असां गिला कयूं, माना पोइ सॼे दीन तूं हथु खणो। ये आलिमनि खे गारियूं कोन था ॾियो, ये दीन खे गारियूं था, माना सॼे दीन तूं हथु खणो, इस्लाम तां हथु खणो। आलिमनि ते तव्हांजो एतमाद न आहे, आलिम तव्हांजे नज़र में भला न आहिनि, वठी अचो हिंदुनि जा पिंड, निकाह बि तव्हांजा उहे पढ़ाए, छॾियो मौलवियुनि खे, वठी अचो सिखनि जो को गुरू, उनखे चओ साईं जनाज़ो बि तूं पढ़ा, छॾियो मौलवियुनि खे। बाबा मौलवियुनि ते तव्हांजो एतमाद न आहे, ऐं सौ सिधो चवनि था त मुलनि जो दीन न खपे। इहे असांजा कामरेड, ही क़ौम परस्त, इहे सभु इन्हनि जो नज़रियो इहो अथव। साईं जीएम सैयद पंहिंजे किताब में लिखियो आहे, जीअं ॾिठो मूं, उन लिखियो आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जी शरीयत फरसूद ऐं बेकार थी चुकी आहे, नबी जे शरीयत जी असांखे ज़रूरत आहे। ऐं जेके बि कामरेड आहिनि असांजा सिंध जा क़ौम परस्त, इन्हनि सभिनी जो नज़रियो आहे छॾियो शरीयत।
असा मौलवी ते कावड़े छोला मुझे पेशानी ते लिखल आ जा मौलवी सिबतुल्लाह मथे ते पटको आ चेहरे ते दाढ़ी आ पटको नबी जी सुन्नत दाढ़ी नबी जी सुन्नत बस इन जे करे मुल्लन ते कावड़ा माना मुल्लन ते कावड़ ना है नबी जे शरीयत ते कावड़ा तव्हांखे ख़बर आहे रियाज़ चांदे पंहिंजे न्याणीअ जो निकाह पढ़ायो पर हिंदुनि जो पिंड तो उनखे चई त बरकत पर शुरू तूं कर वरी सिखनि जो गुरु हो उनखे विहारियो चई तूं हाणे वरी ॿीहर तूं पढ़ा वरी ईसाइन जो पादरी हो उनखे चई त तूं बि पंहिंजे तरीक़े ते बरकत में हिसो वठ वरी यहूदियुनि जो राहिब हो उनखे बि चई त तूं बि हिसो वठ मुला बि उते हिकिड़ो वेठो हो निभागो मुला चइबो असां त हिननि खे पिते ते ई कोन था पऊं मुंहिंजी फ़क़ीर जी ज़ाल मरी वई नी उते शानू कुंभर जे क़ब्र ते चपड़ियूं ऐं यकतारा पियो वॼाए शाबाश तो तमामु भलो कमु कयो आहे मोहम्मद मुस्तफ़ा खे तो गारियूं ॾिनियूं आहिनि असां तोखे सलाम था हाणे ज़ाल जो मरी वियसि त हुनजे क़ब्र ते चपड़ियूं यकतारा छो पियो वॼाए चओसि हा नी त चपड़ियूं यकतारा वॼाए छॾ मुलनि खे निकाह छो था जनाज़ा मुलनि को छो था पढ़ाए मौलाना अब्दुल्ला चांदो रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो ही आलिम न हुजनि हा त तव्हांजा अज़ीज़ क़रीब तव्हांखे जीअं मुअल गॾ खे कुते खे खटुनि जे पावनि सां गेले वञी खॾ में उछलाइबो आहे ईअं तव्हांखे अज़ीज़ क़रीब कुतनि ऐं गॾनि वांगुरु पूरे न आलिमनि जो थोरो त जो मरी थो वञे चवंदा बाबा हिनखे वुज़ू करायो तहारत करायोसि हिनखे सुन्नत मुताबिक़ गुस्ल करायो हिनखे 3 कपिड़ा कफ़न जा पारायो हिनखे ख़ुशबू लॻायोसि हिन जो मुंहुं क़िबले ॾे कयो हिन जो जनाज़ो पढ़ी हिन जे लाइ दुआऊं घुरो हिनखे सुन्नत मुताबिक़ क़ब्र में लायो इहो कंहिं तव्हांखे सम्झायो आलिम तव्हांखे नथा वञनि गारियूं था ॾियो पोइ पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि खे साड़ियो वञी ॿाहिरि छॾियो जनाज़ा छॾियो कफ़न छॾियो सुन्नत तरीक़े खे छॾियो ॾियनि बसि सही थो चवां या ग़लति थो चवां आलिम तव्हां ई असांजा ख़ैर ख़्वाह ॼमण खां वठी शादी कई शादी खां वठी मरण घड़ी ते तव्हांजो साथ पिया ॾियनि पछाड़ी में मरी पिया वञो सभु मोटी पिया अचनि पर इहो मौलवी आहे जेको तव्हांजे क़ब्र जे मथां बीही करे रब खां दुआऊं पियो करे या अल्लाह तुंहिंजे हवाले ते ॿियो कोई कोन्हे ॾींदो त राति ॾींहुं असांखे गारियूं हो पर पोइ बि चऊं था या अल्लाह हिनखे माफ़ करे इहो केरु आहे हिंदू पंहिंजे ॿाए खे गारियूं नथो ॾिए सिख पंहिंजे गुरूअ खे गारियूं नथो ॾिए ईसाई पंहिंजे पादरीअ खे गारियूं नथो ॾिए यहूदी पंहिंजे राहिब खे गारियूं नथो ॾिए कादियानी पंहिंजे मिर्ज़े ख़लीफ़े खे गारियूं नथो ॾिए ऐं ही मुस्लमान पाण खे सॾाए करे मौलवियुनि खे गारियूं थो ॾिए माना ही हिंदू खां बि बदतर आहे तव्हांखे शर्म नथो अचे हिंदू पंहिंजे पिंड जो ख़्यालु कनि पिया सिख पंहिंजे गुरूअ जो ख़्यालु कनि पिया ईसाई पंहिंजे पादरीअ जो ख़्यालु कनि पिया तव्हांखे शर्म नथो अचे तव्हां पंहिंजे उलमा जी बेइज़ती पिया कयो उलमा खे गारियूं पिया ॾियो जिथे वेहो था त उलमा जी गिला था आलिम तव्हां ई असांजा ख़ैर ख़्वाह इंशाअल्लाह हिन सिंध खे बि बाबुल इस्लाम अमन वारो सूबो इंशाअल्लाह आलिम बनाए कश्मीर खां वठी जवान निकितो आहे कश्मीर शिकारपुर सखर ख़ैरपुर कंडियारो बेरिया मोरो सकरन नवाबशाह सईदाबाद मटियारी हैदराबाद टंडो मोहम्मद खान सिजावल ठट्टो कराची लखे मुसलमान उते गॾु कई त असांजे मुल्क में बदअमनी आहे हिकिड़ो बि तव्हांजो को कामरेड आयो नारे तकबीर नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायद सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो कायद जमीयत अल्लामा मौलाना फजलुर रहमान नारे तकबीर इंशाअल्लाह असां सिंध खे बाबुल इस्लाम बनाईंदासीं बाबा ईअं ई कबो नी रड़ियूं कबियूं बंदूक त कान खणी 7 लख फौज आहे रेंजर्स आहे पुलिस आहे FI वारा आहिनि अलाए केतिरियूं एजेंसियूं हथियार त उन्हनि वटि आहिनि असांजो जेको आइन मुताबिक़ आहे एहतिजाज उहो असां कयूं था पिया त सिंध में अमन
तव्हां सभिनी खे घुर्जे आहे त इन काफ़िले में तव्हां शरीक थियो आहे। हिकिड़ो मौलवियुनि जे अमन जो मसइलो कोन हो, हे सभिनी जे अमन जो मसइलो हो। सरेआम ग़रीबनि खां मोटरसाइकिल 5,000 जे करे माण्हू पिया मारिया। नबी साईं फरमायो मेराज वारी रात मां हिकिड़ी औरत ॾिठमि जेका ॿिलीअ जे बच्चे जे करे वञी जहन्नम में पहुती। ॿिलीअ जो बच्चो। मां पुछा कयमि हीअ माई त नेकोकार हुई, हीअ जहन्नम में कीअं पहुती आहे? मूंखे चयोसीं ॿिलीअ जे बच्चे खे ॿधी छॾियईं जेको बुख ऐं उन में तड़पी तड़पी मरी वियो। भला पाणी पाण न पियारईंसि, पाणीअ मानीअ जो गभो पाण न ॾिनईंसि, भला छॾे ॾेसा पाण वीचारो वञी शिकार करे दुबे मूं पाणी पिया। रब तहा मुंहिंजे नबी फरमायो ॿिलीअ जे बच्चे खे ॿधी छॾियईं जेको बुख ऐं उन ते मरी वियो। अल्लाह जो ग़ज़ब कर जुंबश में अची वियो। रब फरमाए न ॿिलीअ जे बच्चे ते रहम न कयो आहे त मां हिन ते रहम छो कयां? ॿिलीअ जे बच्चे खे जंहिं ॿधी छॾियो उहा माई वञी जहन्नम में पहुती जेको इंसान ज़ात जो खून वहाए। अरे ज़ालिम 5,000 जे करे 20,000 जे मोबाइल जे करे तू इनखे गोली थो हणी, इहो बि तो वांगुरु अबे अम्मा जो बच्चो आहे। इनखे बि तो वांगुरु बच्चा हूंदा, ज़ाल हूंदी। तू छा पियो करे इंसान ई तोखे छा थी वियो आहे? तव्हां ॿुधायो त इन जो अंजाम छा थींदो? जेको 500 जे करे मोबाइल जे करे असांजो भाउ ख़ुदि मारे छॾियो। मोबाइल जे करे 5,000 जे करे मारे गोली। इन्हनि जो अंजाम छा थी? मां त चयो त बाबा असां त पैसा न वठंदासीं, असां त खून माफ़ करे छॾियो। मां चयो तव्हां ॼाणो कातिल ॼाणे, क़यामत जे ॾींहुं हिसाब तव्हांजा थींदा। कातिल ॼाणे मक़तूल ॼाणे। असां पैसा वठी छा कंदासीं? 20 लाख रुपया इंसान जी क़ीमत है। हिन अखि जी क़ीमत घणी आहे? शरीयत में हिन अखि जी क़ीमत 50 उठ आहे। 50 उठ 2 लख जो आहे। करोड़ जी त हीअ अखि आहे। असां खून जी 25 लख क़ीमत वठी कंदासीं छा? हे पैसा वेंदा केॾा? ये मक़तूल कातिल क़यामत जे ॾींहुं उहे ॼाणे, उन्हनि जो हिसाब किताब ॼाणे। रब फरमाए थो मां पंहिंजा हक़ माफ़ करे सघां थो पर ॿारनि जे हक़नि जी माफ़ी न ॾींदुसि। क़यामत जो ॾींहुं थींदो इहो शहीद उथंदो, इन जे जिस्म मां खून पियो वहंदो पर इन जी ख़ुशबू मुश्क ऐं अंबर। नबी साईं फरमाया मन कुतिल दून इर्ज़िही व मालिही फहुव शहीद। मुंहिंजे नबी फरमायो जेको पंहिंजो माल बचाईंदे पंहिंजी इज़त बचाईंदे क़त्ल थी वियो, फरमायूं क़यामत जे ॾींहुं शहीदनि जे कतार में बीठो। उहा औरत जेका पंहिंजी इज़त जे लाइ ख़ुदकुशी हराम अथव। ख़ुदकुशी बदमाश माण्हू का घर में दाख़िल थियो आहे का मुसलमान औरत जी इज़त लुटण जे लाइ। हाणे जेकर उहा माई पाण खे खंजर थी हणे, पाण खे बंदूक थी हणे त मां पंहिंजी इज़त बचायां। हदीस में अचे थो इहा औरत बि क़यामत जे ॾींहुं शहीदनि जे कतार में बीठी हूंदी। हिनखे ख़ुदकुशी न चइबो, हिन पंहिंजी इज़त बचाई। जगह ते मथो बीठी आहे हिकिड़ो बदमाश, उनखे हथ थो विझे पंहिंजी इज़त खे बचाइण जे लाइ, मथो टप थी ॾे मरी वई। इहा ख़ुदकुशी न आहे, इहा क़यामत जे ॾींहुं शहीद। सो जेके मुज़ाहमत करे वीचारा मरी विया, इंशाअल्लाह इहे क़यामत जे ॾींहुं शहीदनि जे कतार में हूंदा। ये धाड़ेल जेके 500 जे करे 5,000 जे करे ग़रीब इंसान ज़ात जो खून पिया वहाइनि, क़यामत जे ॾींहुं जो हिसाब त हिते बि थींदो पर क़यामत जे ॾींहुं हिसाब थींदो। इंसान ज़ात जो ख़्यालु कयो, पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो, छॾियो मदरसे में, आलिम थियनि, हाफ़िज़ थियनि। इंशाअल्लाह असां पिनी सिनी तव्हांजे बच्चनि खे लटा कपिड़ा तेल साबुण दवा दरमल 20 साल तव्हांजो बच्चो पढ़ंदो, इंशाअल्लाह तव्हांजो रुपयो बि ख़र्च न ईंदो। जीअं पंहिंजे बच्चनि खे पालियूं था तव्हांजे बच्चनि खे बि ईअं ई पालींदासीं। ज़कात ख़ैरात सदकात क़ुर्बानी जूं खलूं मदरसनि खे, छो त मदरसा हिन ते हलंदा। 2 नंबर ते हिननि मदरसनि जे लाइ दुआऊं घुरो। इहे मदरसा तव्हां ई असांजे नए नस्ल जे ईमान जा मुहाफ़िज़। पाड़े में कोई मदरसो आहे त उते वेंदा कयो। साईं तव्हांखे कंहिं शइ जी ज़रूरत आहे, असां हाल पिरिया नाल तव्हांजी ख़िदमत कयूं।
जेके तालिब आहिनि उन्हनि जी ख़िदमत कयो तव्हांजा बच्चा आलिम न थी सघिया हाफ़िज़ इहे ग़रीब हाफ़िज़ थींदा इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं असांजी बख़्शिश जो ज़रियो इहे थी कारान जेके अॼु वाइदो कनि था असां हिननि मदरसनि जी ख़िदमत कंदासीं फ़सुल लहे त हार पियो मुंहिंजो वालिद साहिबु हूंदो हो मां पढ़ंदो हुउसि खैरी में 81-82 में अल्लाह ताला बाबे साईं जी क़बर ते किरोड़ रहमत आलिम बि कोन हो पर उन्हनि जो को ज़हन हुयो साल में उते मुंहिंजो उस्ताद हो उस्ताद अब्दुल मजीद उनखे 100 रुपया ॾींदो हुजे उते 81-82 में 100 रुपया वॾो वरी उतां अचे घोड़े ते वरी खाड़ा में उस्ताद रशीद अहमद 200 रुपया उनखे ॾींदो वरी उतां वञे उस्ताद मोहम्मद साहब कुबर ठरी ॾींदो वरी उनखे 100 रुपया ॾींदो इहा साल में रोटिंग हूंदी हुअसि उन ख़िदमत कई अॼु उनजे ख़ानदान में आलिम कयो अॼु अज़म कयो त असां बि ख़िदमत कंदासीं मुंहिंजे मदरसे जो कमु हले थो ॿियो तक़रीबन मां 5-6 करोड़ ख़र्चु हाणे छत विझराई आहे तक़रीबन 42 लख ख़र्चु थियो 10-15 लख कर्ज़ आहे दुआ बि कयो सो मां बि फ़सुल तयारु आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो फुटिन जो सो मां जो बरकत ख़ातिर तव्हांजो हिन में हिसो हुजे मां बि मरी वेंदुसि तव्हां बि सभु हलिया वेंदा पर इहो मदरसो हूंदो सालनि जा साल तालिब क़ुर पिया पढ़ंदा इहो सवाबु क़यामत ते बि मिलंदो सो बरकत ख़ातिर हिन में हिसो वठो 500-1000 इंशाअल्लाह इहे पैसा तव्हांजा सजाया थी हक़ीक़त में वठणु ॾुखियो आहे ॾियणु सवलो मां जेको वठां थो मूंखे ख़बर आहे वरी हिनखे सही जाइ ते इस्तेमालु करणु अञा ॾुखियो तव्हां त पैसा ॾिना वरी हिनखे सही जाइ ते इस्तेमालु करणु वॾी ज़िम्मेवारी अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॾिसंदो खंडू जे पहिरियों वॾो मदरसो 6 करोड़ ख़र्चु थियो मस्जिद मदरसो 2 मंज़िल माना 20 कमरा पढ़ाई भी है अल्हम्दुलिल्लाह 40-45 मुसाफ़िर त हिन साल 4-5 हाफ़िज़ भी थींदा इंशाअल्लाह जलसो भी कराइबो